फील्ड मार्शल पारा इदारनि विच में हमआहंगी तरक्याती हदफ हासिल करण लाइ अंडर करार आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चमड़ाखे त नौजवान ऑफिसर ध्यानदारी वतन सां खुलूस जा आला तरीन मयार इख्तियार कन। नौजवान ऑफिसर कौम जी खिदमत के पंहिंजो नस्बुल ऐन बढ़ाइन। ISPR बॉस फील्ड मार्शल आसिम मुनीर सां सिविल सर्विसिस अकेडमी के 52 कॉमन ट्रेनिंग प्रोग्राम की तरबियत हासिल कंदड़ ऑफिसरन जी मुलाकात। फील्ड मार्शल कौमी सलामती दाख़िली ऐं ख़ारजी चैलेंजिस ते ॻाल्हि ॿोल कई। इलाक़ाई अमन इस्तेहकाम जे तहफ़्फ़ुज़ में फ़ौज जे किरदार ते ख़्यालनि जी ॾे बर्ज। अमेरिकी पढ़ी वसीर मार्को रूबियो बिच ओभरजी सूरत हाल ते वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां ॻाल्हि ॿोल कई आहे। अमेरिकी पढ़ी तर्जुमान टेमी ब्रूस चवंदाहे त अमेरिकी पढ़ी वसीर ज़ोर भरियो त ईरान कॾहिं बि एटमी हथियार नथो ठाहे सघे ऐं न ई हासिल करे सघे थो। ॿिन्ही अखबारनि ईरान इसराइल विच में दाइमी अमन इलाक़ाई इस्तेहकाम ते गॾिजी कम करण जी अहमियत तस्लीम कई। ईरानी सुप्रीम लीडर के मारण चाहिनि पिया पर ऑपरेशनल मौक़ो न मिलियो। ख़ामनाई खे ॼाण हुई त मथस हमलो थियण वारो आहे, उन करे हू रुपोश थी पियो ऐं ख़ामनाई पासदाराने इनकलाब जे नवनि कमांडर सां राब्तो ख़त्म करे छॾियो हो। इसराइली बचाव वारे वसीर इसराइल क्वार्टर जो इसराइली मीडिया खे इंटरव्यू चवे थो ईरान जोहरी प्रोग्राम ॿिए शुरू करे थो त इसराइल वरी हमलो करे सघे थो। हमले लाइ अमरीका खां ग्रीन सिग्नल मिलियल आहे। कराची समेत सिंध के मुख्तलिफ शहरन में किथे हल्की तो किथे तेज बरसात। मौसम खुशगवार थी वही। सूबाई राजधानी में बीचे जा 200 फीडर ट्रिप थी पिया। मलीर कोरंगी शारा फैसल सदर सचर सुपर हाईवे गुलशन हदीद गडा पे बिन इलाइकन में बरसात सबब हेठाई पारा इलाइका पानी हेठ अची विया। दादू मोरो रानीपुर कोट बंगलो करुंडी सुई केस में बरसात बाद बिजली गुम। कोटड़ी कबीर गुपचानी उस्मान शाहपुरी में मींहुं सबब मौसम वणंदड़ थी वई। सिंध हुकूमत जो वॾो फ़ैसिलो। नए माली साल में बदक में इलेक्ट्रिक ऐं हाइब्रिड बसूं आणण जो ऐलान। सिंध के सीनियर वज़ीर शहजिल इनाम मेमन जी सदारत ते ट्रांसपोर्ट खाते जो अहम इजलास। संदसि समराहे त ईंदड़ महीने में डबल डेकर बसूं कराची के रोडन ते हलंदियूं। कराची के ट्रांसपोर्ट निज़ाम के मुकम्मल तौर ते EV बसिस ते मुंतकिल करण जो इरादो आहे। पाकिस्तान में पहिरियों भेरो डबल डेकर EV बसूं सिंध हुकूमत आणे पई। BRT मनसूबा कराची के माण्हुनि लाइ इनकलाबी तब्दीली आणींदा। इजलास में रेड लाइन ऐं येलो लाइन BRT जे जारी अदावत जो जाइज़ो वरितो। ऐं शहदादकोट भरिसां कार इल्ज़ाम हेठ चाचे थानू ज़बान भाइटी क़तल। कोट मिसर अली जान मक्सी पंहिंजे भाइटी फहमीदा खे गोलियूं हणी क़तल कयो। पुलिस मौजब जवाबदार कार इल्ज़ाम हेठ पंहिंजी भाइटी खे क़तल करण बाद फरार थी वियो।